बिरासिटी मां ख़बर ईंदा हलूं त बिरासिटी भरिसां क़ौमी शहरात ते निबूड़ो भट्टी स्टाफ वटि लाखा बिरादरी जे नौजवाननि जो बदअमनी ऐं फुर थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज सबब क़ौमी शाहराह रोड बंदि थी वियो, गाॾियुनि जूं लाइनूं लॻी वयूं। इतला ते DSP बिरिया मंज़ूर लखी पहुतो, मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। एहतिजाज कंदड़नि में एहसान लाखो, फरमान लाखो, मुमताज़ लाखो समेत ॿियनि जो बदअमनी ऐं पुलिस जी नाइली ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते फरमान लाखो, एहसान लाखो ऐं ॿियनि जो चवण हो त असां बिरासिटी मां ॻोठ वापसी वञी रहिया हुआसीं त टे नामालूम हथियारबंद फोरू हथियारनि जी ज़ोरत ते फुर कई। हिननि जो चवण हो त हथियारबंद नई मॉडल जी मोटरसाइकिल, हिकु आईफोन ऐं 3 ॿियूं मोबाइल फोनूं ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। हिननि चयो त नामालूम हथियारबंद तक़रीबन 5 लख खां वधीक जो सामान फुर करे फरार थी विया। हिननि जो चवण हो त क़ौमी शाहराह तां लाखा बिरादरी खां तक़रीबन 50 खां वधीक फुरनि जा वाक़िया थिया आहिनि, पर बिरासिटी पुलिस हिकु बि फुर वापसि नाहे कराए सघी। ॿिए पासे DSP बिरिया मंज़ूर अहमद लखी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियुनि बाद रोड खोलरायो ऐं 2 ॾींहनि जी मोहलत वठी जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई, जॾहिं त मुतासिर नौजवान थाणे ते नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।